ओम शांति। अॼु वाली तारीख़ है 5/9/2024। मीठा मीठा बाप दर चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांजो ये प्रवृत्ति मार्ग जो तव्हांखे हिते लव मिलंदो आहे। छोजी बाप दिलि सां चईंदा आहिनि, मुंहिंजा ॿार, बाप सां वरसो मिलंदो आहे। ये लव देहदारी गुरु न ॾेई सघंदा आहिनि। असांखे हिते प्रवृत्ति मार्ग जो लाभ मिलंदो आहे। प्रश्नाचे ॿारनि जी बुद्धि में ज्ञान जी धारणा आहे, शिरड़ बुद्धि आहे। उन्हनि जी निशानी छा हूंदी आहे? उत्तर आहे, उन्हनि खे ॿियनि खे ॿुधण जो शौक़ु हूंदो, ॿियनि खे ॿुधाइण जो शौक़ु हूंदो। जेके ज्ञान जी धारणा आहे न, शिरड़ बुद्धि वारा, उन्हनि खे ॿियनि खे ॿुधाइण जो शौक़ु हूंदो। उन्हनि जी बुद्धि मित्र संबंधी आदि में न भटकदी। शिरड़ बुद्धि जो हूंदा, वो पढ़ाई में कॾहिं उबासी आदि न वठंदा, स्कूल में कॾहिं अखियूं बंदि करे न वेहबो आहे। जो ॿार तवाई थी करे वेंदा आहिनि, जंहिंजी बुद्धि हेॾे होॾे भटकदी आहे, वो ज्ञान खे सम्झंदा ई न आहिनि। उन्हनि जे लाइ बाप खे यादि करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। ओम शांति। इहा आहे बाप ऐं ॿारनि जो मेलो। गुरु ऐं चेला अथवा शिष्यनि जो मेलो न आहे। इन गुरु माण्हुनि जी दृष्टि रहंदी आहे, कि असांजा शिष्य अथवा फॉलोअर्स व जिज्ञासु आहिनि। हल्की दृष्टि थी वई न। हिते त बाप ॾिसंदा आहिनि, इहे मुंहिंजा ॿार आहिनि। ऐं जॾहिं असां हिक ॿिए खे बि ॾिसूं था त इहे असांजा भाउ भेण आहिनि, भले हाफ कास्ट आहिनि या फुल कास्ट आहिनि। उहो हुन दुनिया वारा हिन दृष्टि सां ॾिसंदा आहिनि कि असांजा शिष्य फॉलोअर्स जिज्ञासु आहिनि, त दृष्टि हल्की थी वई। आत्मा खे न ॾिसंदा आहिनि, उहे ॾिसंदा आहिनि शरीरनि खे। ऐं उहो चेलो बि देह अभिमानी थी करे वेंदो आहे, उन्हनि खे पंहिंजो गुरु सम्झंदो आहे। दृष्टि ई उहा रहंदी आहे, इहे असांजो गुरु आहे। गुरु जे लाइ रिगार्ड रहंदो आहे। हिते त ॾाढो फ़र्क़ु आहे। हिते त बाप ई ॿारनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि, ॼाणंदा आहिनि हिन ॿारनि खे पढ़ाइणो आहे। इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, बेहद जी हिस्ट्री जोग्राफी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हुन गुरु माण्हुनि जी दिलि में ॿारनि जो लव न हूंदो। उन गुरुअनि जी दिलि में ॿारनि जे लाइ लव न हूंदो आहे। बाप वटि त ॿारनि जे लाइ ॾाढो लव रहंदो आहे, ऐं ॿारनि खे बि बाप ते ॾाढो लव रहंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, बाबा त असांखे सृष्टि चक्कर जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। उहे छा सिखलाईंदा आहिनि? अधु कलाक शास्त्र आदि ॿुधाईंदा, भक्ति जा कर्म कांड कंदा, गायत्री संध्या ऐं आदि सेखारींदा रहंदा आहिनि। इहे त बाप आया आहिनि, पंहिंजो परिचय ॾियनि था। असां बाप खे बिल्कुलु न ॼाणंदा हुआसीं, सर्वव्यापी ई चई ॾींदा हुआसीं। कॾहिं बि पुछो परमात्मा किथे आहे त झटि चईंदा कि परमात्मा त सर्वव्यापी आहे। तव्हां वटि मनुष्य जॾहिं ईंदा आहिनि त पुछंदा आहिनि, हिते छा सेखारींदा आहिनि? चओ, असां हिते राजयोग सेखारींदा आहियूं, जंहिंसां मनुष्य देवता अथवा राजा ठही सघंदो आहे। ॿियो कोई सत्संग अहिड़ो न हूंदो जो चए असां मनुष्य खां देवता ठहिण जी शिक्षा ॾींदा आहियूं। देवता हूंदा ई आहिनि सतयुग में, कलयुग में आहिनि मनुष्य। हाणे असां तव्हांखे सॼे सृष्टि चक्कर जो राज सम्झाईंदा आहियूं, जंहिंसां तव्हां चक्रवर्ती ठही वेंदा आहियो। पोइ तव्हांखे पावन ठाहिण जी ॾाढी सुठी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाबा असांखे ज्ञान बि ॾींदा आहिनि त पावन ठहिण जी युक्ति बि ॿुधाईंदा आहिनि। अहिड़ी युक्ति कॾहिं कोई सम्झाए न सघे। इहे सहज राजयोग आहे न। बाप आहे पतित पावन, उहो सर्वशक्तिवान बि आहे, त उन्हनि खे यादि करण सां पाप भस्म थींदा आहिनि। छोजी योग अग्नि आहे न, त बाबा खे यादि करण सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा आहिनि। त हिते नई ॻाल्हि सिखलाईंदा आहिनि। ये ज्ञान मार्ग आहे। ज्ञान सागर हिकु बाप ई हूंदो आहे। ज्ञान ऐं अलॻि अलॻि आहिनि, ज्ञान ऐं भक्ति अलॻि अलॻि आहिनि। ज्ञान सिखलाइण लाइ बाप खे अचिणो पवंदो आहे, छोजी उहो ई ज्ञान जो सागर आहे न। उहो ख़ुदि अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि मां सभिनि जो बाप आहियां। ब्रह्मा द्वारा सॼी सृष्टि खे पावन ठाहींदो आहियां। पावन दुनिया आहे सत्युग।
बाबा अची करे असांखे चईंदा आहिनि कि मां सभिनि जो बाप आहियां। ब्रह्मा द्वारा सॼी सृष्टि खे पावन ठाहींदो आहे। पावन दुनिया आहे सत्य, पतित दुनिया आहे कलयुग। त सतयुग आदि कलयुग अंत जो इहो संगम युग आहे। इनखे लीप युग चइबो आहे न। इन में असां जंप मारंदा आहियूं। किथे? पुराणी दुनिया खां नई दुनिया में जंप मारंदा आहियूं। कीअं? बाबा जी मदद सां। उहो त सीढ़ी सां आहिस्ते आहिस्ते हेठि उतरंदा आया आहिनि। असां त हाणे छीछी दुनिया खां नई दुनिया में हिकदमि जंप मारंदा आहियूं। कीअं? अगरि असांखे सदा यादि रहे कि मां आत्मा बाबा जी आहियां त असां जंप मारे वठंदासीं। छो जो जेतिरो इहे यादि रखंदासीं, स्मृति में लाहींदासीं, ओतिरो असांजो स्वभाव, संस्कार, व्यवहार, संबंध सभु चेंज थी वेंदो न। सिधो हली वेंदो मथे। पुराणी दुनिया खे छॾे असां नई दुनिया में वेंदा आहियूं। इहा बेहद जी तो शिव बाबा जो वर्सो ही नई दुनिया है ना। बाप के बाप समझो तो वर्से में पहुंची वियासीं। बेहद जी ॻाल्हि आहे। बेहद जी पुरानी दुनिया में ढेर मनुष्य आहिनि। नई दुनिया में त ॾाढा थोड़ा मनुष्य रहंदा आहिनि। जेके स्वर्ग चइबो आहे उते सभु पवित्र रहंदा आहिनि। कलयुग में आहिनि सभु अपवित्र। अपवित्र रावण ठाहींदो आहे। ये तो सभिनि खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां हाणे रावण अथवा पुराणी दुनिया में आहियो। असल में राम राज्य में हुयो जेके स्वर्ग चइबो आहे। पोइ कीअं 84 जो चक्कर लॻाए करे हेठि किरिया आहियो सो त असां ॿुधाए सघंदा आहियूं। बाबा चवनि था हीअं हीअं उन्हनि खे ॿुधायो कि कलयुग में सभु अपवित्र, सतयुग में सभु पवित्र हूंदा आहिनि। हाणे असां रावण अर्थात पुराणी दुनिया में आहियूं। असल में राम राज्य हुयो जेके स्वर्ग चइबो आहे। हाणे असां त निकिरी आया आहियूं न। पोइ कीअं 84 जो चक्कर लॻाए करे हेठि किरिया सो त असां ॿुधाए सघंदा आहियूं। जो सुठा समझदार हूंदा उहो झटि सम्झंदा। जंहिंजी बुद्धि में न हूंदो उहो त जीअं तवाई जी मिसाल हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा। अटेंशन सां ॿुधंदा ई न। चईंदा आहिनि न तव्हां त जीअं तवाई आहे। सन्यासी माण्हू बि जॾहिं कथा वेही ॿुधाईंदा आहिनि त कोई झुटको खाईंदो आहे या अटेंशन ॿियो तरफ़ रहंदो आहे त अचानक उन्हनि सां पुछंदा आहिनि छा ॿुधायो। बाप बि सभिनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि। कोई तवाई त न वेठो आहे न। सुठा शरड़ बुद्धि ॿार आहिनि। उहो पढ़ाई में कॾहिं उबासी आदि न वठंदा। स्कूल में कॾहिं अखियूं बंदि करे न वेबो आहे। इहो त क़ाइदो न आहे। कुझु बि ज्ञान खे सम्झंदा न आहिनि। बाप खे यादि करणो उन्हनि जे लाइ ॾाढी मुश्किल ॻाल्हि थींदी। पोइ पाप कीअं कढजंदा? शरड़ बुद्धि खे सुठी रीति सां धारणा करे ॿियनि खे ॿुधाइण जो शौक़ु हूंदो। ज्ञान न त बुद्धि मित्र संबंधी आदि तरफ़ भटकती आहे। हिते त बाप चईंदा आहिनि ॿियो सभु कुझु भुलिजी वञिणो आहे। पिछाड़ी में असांखे कुझु बि यादि न अचे सवाइ हिकु बाप जे। बाबा सन्यासी आदि खे ॾिठो हुअईं जो पक्का ब्रह्म ज्ञानी हूंदा आहिनि। सवेरे ईअं वेही ब्रह्म मां तत्व खे यादि कंदे कंदे शरीर छॾे ॾींदा आहिनि। त हीअं बाबा ॾिठो अथई ब्रह्मा बाबा। उन्हनि जे शांति जो प्रभाव ॾाढो पवंदो आहे। हाणे उहो ब्रह्म में लीन त थी न सघनि। पोइ बि माता जे गर्भ सां जन्म वठिणो पवंदो आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि वास्तव में महात्मा त श्री कृष्ण खे चइबो। मनुष्य त बिगर अर्थ सम्झे ईअं ई चई ॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण संपूर्ण निर्विकारी परंतु उन्हनि खे सन्यासी न देवता चइबो आहे। छो जो माण्हू त सम्झंदा आहिनि न निर्विकारी मतिलबु सन्यासी। छो जो उहो त सम्झंदा आहिनि गृहस्थी में विकारनि जे बिना रही न सघंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था कि अहिड़ी दुनिया भी हुई जिते घर गृहस्थी में सभु निर्विकारी रहंदा आहिनि। सन्यासी चइण व देवता चइण उन्हनि जो बि अर्थ आहे। इहे देवता कीअं ठहिया? सन्यासी खां देवता ठहिया। बेहद जो सन्यास कयो पोइ हली विया नई दुनिया में। उहो त हद जो सन्यास कंदा आहिनि।
बेहद में वञी न सघनि, हद में ई पुनर्जन्म वठिणो पवंदो आहे, उहो बि विकार सां। बेहद जो मालिक ठही न सघे, राजा रानी कॾहिं ठही न सघे केरु, उहा हद जा सन्यासी, छोकी उन्हनि जो धर्म ई अलॻि आहे। सन्यासी धर्म, देवी देवता धर्म न आहे। बाप चईंदा आहिनि मां अधर्म विनाश करे देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे न। विकार बि अधर्म आहे, इन करे बाप चईंदा आहिनि इन्हनि सभिनि जो विनाश ऐं हिकु धर्म आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करणु मूंखे अचिणो पवंदो है न। विकार बि अधर्म। भारत में जॾहिं सत्युग हुयो त हिकु ई धर्म हुयो, उहो धर्म पोइ अधर्म ठहींदो आहे। हाणे तव्हां पोइ वरी खां आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना था करो। जो जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो ऊच पद पाईंदा। पंहिंजे खे आत्मनिश्चय करिणो आहे, भले गृहस्थ व्यवहार में रहो, उन में बि जेतिरो थी सघे उठंदे वेंदे इहो पको करो कि मां केरु, मुंहिंजो केरु। जीअं भक्त माण्हू सवेरे उथी करे एकांत में वेही माला जपदा आहिनि त तव्हांखे सॼे ॾींहं जो हिसाबु कढणो आहे। फलाणे समय एतिरी यादि रही, सॼे ॾींहं में एतिरो समय यादि रही, टोटल कढणो आहे। उहो त सवेरे उथी करे माला फेरदा आहिनि। भले कोई सच्चा भक्त न हूंदा आहिनि, कईअनि जी बुद्धि त ॿाहिरि किथे किथे भटकंदी आहे। हाणे त सम्झायो भक्ति सां फ़ाइदो कुझु न मिलणो आहे, इहे त आहे ज्ञान जंहिंसां ॾाढो फ़ाइदो थींदो आहे। हाणे सम्झी आहे चढ़ती कला। बाप घड़ी घड़ी चईंदा आहिनि मनमना भव। गीता में भी अक्षर आहे, परंतु उनजो अर्थ कोई भी ॿुधाए न सघे, है न। गीता में भी अक्षर आहे मनमना भव जो, परंतु उनजो अर्थ कोई ॿुधाए न सघे। जवाबु ॾियणु ईंदो ई न कि मनमना भव जो अर्थ छा आहे। वास्तव में हुनजो अर्थ लिखल बि आहे, पंहिंजे खे आत्मा समझ, देह जो सभु धर्म छॾे मामेकम यादि करो। भगवान वाच्य आहे न, परंतु उन्हनि जी बुद्धि में आहे श्री कृष्ण भगवान। बाबा चवनि था, बाप जेको असांखे अर्थ ॿुधाईंदा आहिनि मनमना भव, इन जो इहे गीता में बि लिखियलु आहे। इन जो अर्थ आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी देह जे सभु धर्मनि खे छॾे मामेकम यादि करो। भगवान वाच्य आहे न, परंतु उन्हनि जी बुद्धि में आहे श्री कृष्ण भगवान। उहो त देहधारी पुनर्जन्म में अचण वारा आहिनि, उन्हनि खे भगवान कीअं चई सघंदासीं। त सन्यासी आदि कंहिंजी बि दृष्टि बाप ऐं ॿारनि जी न रहंदी आहे। हाणे बाबा वरी हुन पॉइंट ते अची विया। भले गांधी जी खे बापू जी चईंदा हुया, परंतु बाप ऐं ॿार जो संबंध त न रहंदो हुयो न। हिते त असांखे बाप ॿार जी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। उहो त पोइ बि गांधी जी खे भले बापू जी चईंदा हुया, लेकिन गांधी जी पंहिंजे ॿार जे रूप में न ॾिसंदा, संबंध में न ईंदा हुया। उहो त वरी बि साकार हुया। तव्हांखे त सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। इन में जो बाप वेठो आहे उहो बेहद जो बापू जी आहे। लौकिक पारलौकिक ॿई बाप सां वरसा मिलंदा आहिनि, बापू जी सां त कुझु बि न मिलियो। अच्छा, भारत जी राजधानी वापसि मिली, परंतु इहो वरसो त न चईंदासीं न। सुख मिलणो खपे न। वरसो त ॿ ई वरसा हूंदा ई आहिनि ॿ, हिकु त हद जे बाप द्वारा, ॿियो बेहद जे बाप द्वारा। ब्रह्मा सां बि कोई वरसो न मिलंदो आहे। भले सॼी प्रजा जो हिकु पिता आहे, उनखे चईंदासीं ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। उहो ख़ुदि चईंदा आहिनि मूंखां तव्हांखे कुझु बि वरसो न मिलंदो, ब्रह्मा बाबा। जबकि ख़ुदि चईंदा आहिनि त उन बापू जी सां पोइ छा वरसो मिली सघंदो। पंहिंजो सरनेम बि न रहियो। अगरि कोई उन्हनि जो सरनेम वठणु चाहे कि असां हिननि जी वंश जा आहियूं, ॾेई सघंदो? कुझु बि न। अंग्रेज़ त हली विया, हाणे छा? भूख हड़ताल, पैकेटिंग स्ट्राइक आदि थींदी रहंदी आहे, केतिरी मारामारी थींदी रहंदी आहे। कोई खे बि डर न आहे। वॾे वॾे ऑफिसर्स खे बि मारे ॾींदा आहिनि। सुख जे बजाए ॿियो दुख थी वियो। त
त बेहद जी ॻाल्हि हिते ई आहे। बाप चईंदा आहिनि पिण त इहो पको निश्चय करो कि आत्मायूं आहियूं, शरीर न। बाप असांखे एडॉप्ट कयो अथई, इहा असां आहियूं एडॉप्टेड चिल्ड्रन। तव्हांखे सम्झायो आहे, बाप ज्ञान जो सागर ऐं सृष्टि चक्र जो राज सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई सम्झाए न सघे। बाप चईंदा आहिनि देर से देर सभु धर्मनि खे भुलिजी मामेकम यादि करो, सतो प्रधान ज़रूरु ठहिणो। बाबा चवनि था सतो प्रधान सभिनि खे ज़रूरु ठहिणो आहे। ये बि ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे, नई दुनिया में ॾाढा थोरा हूंदा, काथे एतिरी करोड़ आत्मायूं ऐं काथे 9 लख। एतिरा सभु काॾे वेंदा? हाणे तव्हांजी बुद्धि में आहे असां सभु आत्मायूं मथे में हुयासीं, पोइ हिते आया आहियूं पाठ वॼाइण। असां सभु आत्मायूं मथे हुयासीं, पोइ हिते आहियूं पाठ वॼाइण। आत्मा खे ई एक्टर चईंदासीं न, आत्मा एक्ट कंदी आहे हिन शरीर द्वारा। आत्मा खे ऑर्गन्स त खपनि न। आत्मा केॾी नंढी आहे, 84 लख जन्म न आहिनि। हर हिकु अगरि 84 लख जन्म वठनि, पोइ पाठ रिपीट कीअं कंदा? या पोइ इहे कीअं चई सघंदासीं बनी बनाई बन रही? यादि न करे सघंदासीं न। स्मृति सां ॿाहिरि हली वियो, 84 जन्म बि तव्हांखे यादि न रहंदा आहिनि, भुलिजी वेंदा आहियो। हाणे तव्हां ॿारनि खे बाप खे यादि करे पवित्र ज़रूरु ठहिणो। ये योग अग्नि सां पंहिंजा विक्रम ज़रूरु विनाश करणा आहिनि। इहे बि निश्चय आहे, बेहद जे बाप सां बेहद जे वर्सो सां कल्प कल्प वठंदा ई आया आहिनि न। हाणे पोइ स्वर्गवासी ठहिण लाइ बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। श्री मां ई पतित पावन आया न। तव्हां बाप खे पुकारियो आहे, हाणे बाप आया आहिनि असां सभिनि खे पावन ठाहिणु। बाप आया आहिनि असां सभिनि खे पावन ठाहिणु। पावन हूंदा ई आहिनि देवता, पतित हूंदा ई आहिनि मनुष्य। पावन ठही करे पोइ शांति धाम में वञिणो। असांखे पावन ठही करे पोइ मथे शांति धाम में वञिणो। तव्हां शांति धाम वञणु चाहींदा आहियो या सुख धाम अचणु चाहींदा आहियो? तव्हां शांति धाम में रहणु चाहींदा आहियो या सुख धाम में अचणु चाहींदा आहियो? बाबा असांखे पुछंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हीअं चओ, हुननि खां बि पुछो कि हाणे स्वर्गवासी ठहिण लाइ बाबा चवनि था कि मूंखे यादि करो, तव्हां मूंखे पुकारियो हुयो न। हाणे तव्हां छा चाहींदा? सन्यासी त चईंदा सुख कागविष्टा जे समान, असांखे त शांति खपे। त उहो सतयुग में कॾहिं बि अची न सघंदा। सतयुग में त प्रवृत्ति मार्ग जो धर्म हूंदो। देवताऊं निर्विकारी हुया, उहे ई पुनर्जन्म वठंदे वठंदे पतित ठहींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि निर्विकारी ठहिणो आहे, स्वर्ग में त हलणो आहे, त मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा, पुण्य आत्मा ठही वेंदा, पोइ शांतिधाम सुखधाम में ईंदा। है न। अगरि तव्हांखे सुख वठिणो आहे त हीअं करो, त मूंखे यादि कंदव त पाप कटिजी वेंदा, पोइ शांतिधाम में हली वेंदव, ज्ञान जो चक्कर जो धारण कंदव त सुखधाम में अची वेंदव। हुते शांति बि आहे त सुख बि आहे। हाणे त दुखधाम आहे, पोइ बाप अची करे सुखधाम जी स्थापना कंदा आहिनि। दुखधाम जो विनाश थींदो आहे न। चित्र बि साम्हूं आहिनि। चओ हाणे तव्हां हिते बीठा आहियो, हाणे आहे कलयुग जो अंत, विनाश साम्हूं बीठो आहे न, बाक़ी वञी करे थोरो टुकड़ो रहंदो। एतिरा खंड त हुते हूंदा न। ये सभु वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी बाप बि सम्झाईंदा आहिनि। ये पाठशाला आहे न। भॻवान वाचे पहिरियों बाप जो परिचय ॾियणो पवंदो आहे। हाणे कलयुग आहे, पोइ सतयुग में वञिणो आहे। हुते त सुख ई सुख आहे। हिक खे यादि करणु, ये अव्यभिचारी यादि आहे। शरीर खे बि भुलिजी वञिणो आहे। शांतिधाम खां आयासीं, वरी शांतिधाम वञिणो आहे। हुते त पते कोई वञे न सघे मथे। बाप खे यादि कंदे कंदे पावन ठही पोइ तव्हां मुक्त
मुक्तिधाम में हली वेंदव। ये सुठी रीति वेही सम्झाइणो पवंदो आहे। अॻियां एतिरा सभु चित्र थोरी हुया, बिगड़ चित्र भी नटशेल में सम्झाइबो। हिन पाठशाला में मनुष्य खां देवता ठही वेंदा आहिनि। इहा आहे ई नई दुनिया जे लाइ नॉलेज। उहो बाप ई ॾींदा आहिनि, त बाप जी दृष्टि रहंदी आहे ॿारनि ते। असां आत्माउनि खे बाबा पढ़ाईंदा आहियूं, तव्हां बि सम्झाईंदा आहियो। बेहद जो बाप असांखे सम्झाईंदा आहिनि, उन्हनि जो नाम आहे शिव बाबा। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि जो नाम आहे शिव बाबा। सिर्फ़ु बेहद जो बाबा चइण में बि मूंझ थी वेंदी आहे। शिव जी बाबायूं त ॾाढा आहिनि, त शिव बाबा चइणो खपे। म्युनिसिपालिटी जे मेयर खे बि बाबा चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां इन में ईंदो आहे त मुंहिंजो नाम शिव ई आहे। मां इन रथ द्वारा तव्हांखे नॉलेज ॾींदो आहे, इन्हनि खे एडॉप्ट कंदो आहे। इन्हनि जो नाम प्रजापिता ब्रह्मा रखंदो आहे। इन्हनि खे बि मूंसां वरसो मिलंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हाणे पुराणी दुनिया सां नई दुनिया में जंप ॾियण जो समय आहे। हिन करे पुराणी दुनिया सां बेहद जो संन्यास करणो, इन खे बुद्धि सां भुलिजी वञिणो, इन खे बुद्धि सां भुलिजी वञिणो। ॿियो आहे पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। बाबा चवनि था पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। स्कूल में अखियूं बंदि करे न वेहणो आहे, क़ाइदो न आहे। ध्यानु रहे पढ़ाई जे समय बुद्धि हेॾे होॾे न भटके। असांखे उबासी न आहे। जॾहिं मन बुद्धि बाबा जे ज्ञान में व्यस्त हूंदो आहे न, त उबासी न ईंदी आहे। लेकिन कई बार हिन कलयुगी दुनिया में न कई अहिड़ी बीमारियूं बि हूंदियूं आहिनि जंहिंजे कारण उबासी अची वेंदी आहे। त हुनखे बि असांखे ध्यानु सां सम्झणो आहे कि न त असां दिलि शिकस्त बि थी सघंदा आहियूं। भई असांजी बुद्धि त नथी भटके, लेकिन शरीर में कॾहिं कॾहिं ऑक्सीजन लेवल ज़्यादा थी वेंदो आहे, ऑक्सीजन लेवल घटि थी वेंदो आहे। अंदरि कार्बन डाइऑक्साइड ज़्यादा ठही वेंदी आहे कंहिंजी। त हुन केस में बि असांखे उहो ईंदो आहे। त पूरी दुनिया जे हिसाब सां बि असांखे सोचे करे हलणो आहे। बाबा जी ज्ञान जे पॉइंट खे सभु तरीक़े सां सम्झी करे हलणो आहे। जो ॿुधंदा आया आहे उहो धारण थींदो वञे, इहे बि असांखे। तव्हां ख़ुदि खे चेक करे सघंदा आहियो। बाबा खे यादि कंदा आहियूं त असांखे यादि रहंदी आहे, ज्ञान सम्झ में ईंदो आहे। पोइ आपे ई सम्झ में ईंदो कि असांजी उबासी कंहिंजे कारण आहे। वरदान आहे रूहानी नशे द्वारा पुराणी दुनिया खे भुलिजण वारा स्वराज्य सो विश्व राज्य अधिकारी ठहंदा। संगम ते जो बाप जे वरसे जा अधिकारी आहिनि, उहे ई स्वराज्य ऐं विश्व राज्य जे अधिकारी आहिनि। अॼु स्वराज्य आहे, कल्ह विश्व जो राज्य हूंदो। अॼुकल्ह जी त ॻाल्हि आहे। मुंहिंजी अधिकारी, मां अहिड़ी अधिकारी आत्मा रूहानी नशे में रहंदी आहे। अहिड़ी आत्मा जंहिंखे इहा पको निश्चय हूंदो आहे, उहा हमेशह रूहानी नशे में रहंदी आहे। ऐं नशो पुराणी दुनिया सहज भुलाए ॾींदो आहे। अधिकारी कॾहिं कोई वस्तु जे, व्यक्ति जे, संस्कार जे अधीन न थी सघंदा। उन्हनि खे हद जी ॻाल्हियूं छॾणी न पवंदी, स्वतः ई छुटिजी वेंदी। स्लोगन आहे हर सेकंड, हर श्वास, हर खजाने खे सफल करण वारा ई सफलता मूलत आहिनि। हर सेकंड, हर श्वास, हर खजाने खे सफल करण वारा ई सफलता मूर्त आहे। हर सेकंड में बाबा जी यादि रहे, हर श्वास में बाबा जी यादि रहे। हर बाबा जे ज्ञान जे खजाने, गुणनि जे खजाने, शक्तियुनि जे खजाने खे असां कार्य में लॻायूं।
तॾहिं सफलता मूं वटि ईंदसि न। कर्म बि करिणो आहे, हर संकल्प हर श्वास बाबा खे यादि कंदे हुए हर सेकेंड कर्म भी करिणो आहे, सफल भी करिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।